जी बिल्कुल। खैबरलग ॻोठ बचल ख़ासकली जे रहवासियुनि शेर मोहम्मद ख़ासकली, अनवर ख़ासकली, औरत काउंसलर खैर बानो ऐं ॿियनि साबिक़ा यूसी चेयरमैन ऐं मक़ामी ज़मींदार फ़क़ीर नओं पोर्ट जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असां अबनि ॾाॾनि खां इन ज़मीन ते घर ठाहियो वेठा आहियूं। हाणे साबिक़ा यूसी चेयरमैन फ़क़ीर वली मोहम्मद हथियारबंदनि जे ज़ोर ते असांखे मारकुट करे थो ऐं घर ख़ाली कराइण ज़ोर भरे थो। हिननि चयो त आला इंतिज़ामिया असांजे हिन एहतजाज नोटिस वठे ऐं असां सां इंसाफ़ करे, ॿी सूरत में असां नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। होॾां साबिक़ा यूसी चेयरमैन फ़क़ीर वली मोहम्मद नूं पोटो पंहिंजे मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त एहतजाज कंदड़नि जो असांजी ज़मीन ते वेठल आहिनि, उहा ज़मीन असांजे अॿ ॾाॾनि जी आहे ऐं ही उन ज़मीन ते हारपो कंदा, हाणे कब्ज़े करण जी कोशिशि कनि था ऐं एहतजाजी मुज़ाहिरा करे असांखे ब्लैकमेल कनि था। आला इंतिज़ामिया नोटिस वठी इंक्वायरी ऐं जांच कराए। कैमरामैन मोहम्मद आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह, इबरत न्यूज़, बिटशाह। यह सिर्फ सियासी मसलो है जो इलेक्शन या जेका इन ॻोठाणनि माण्हुनि ग़रीबनि खटी आहे उन तां हुनखे इहो थी वियो आहे ॾुख त ही माण्हू छो था कनि। ही 1836 में बचल ख़ासकली ॻोठ हिते आहे, उनजे बावजूदि हींअर फ़क़ीर खे सुजागी आहे त मुंहिंजी ज़मीन आहे, मुंहिंजो ॻोठ आहे, उन में वेठा आहियो, जेको तमामु इंतिहाई हुन ग़लति कमु कयो आहे। ऐं मर्द माण्हू न हुअण जे घर में चादर चो दीवारी खे पामाल करे घरनि में घिड़ियो आहे, औरतुनि ते हथ खयां आहिनि। जीअं हू बागड़ियाणी जी ॻाल्हि करे, जीअं ख़ासकेरियाणी जी ॻाल्हि थी करे, असांजे घर में न्याणियूं नंढियूं नेटियूं वेठियूं, अलाए केरु माण्हू वठी घरनि में काहे पियो आहे राति जो 10 बजे 9 बजे खां पोइ घरनि में का शिकायत खणी अचिबी आहे छा? मर्द माण्हू उन्हनि सां मिलिया, उन्हनि खे ॿुधाया या असीं चङा हुआसीं असांखे ॿुधाया भई मसइलो ई आहे त असीं उहा ॻाल्हि खे सोचूं सही न। फ़क़ीर पंहिंजी मनमानी थो करे, हिते फ़क़ीर जो आहे छा? मुर्दाबाद।